जवान साहब का SDO रही चुका एक स्कूल में चीफ नहीं रहा है इंशाअल्लाह ताला तमाम दुआ से अच्छा कोशिश कंदासीं वधि खां वधि भला प्रोग्राम कराईंदासीं ऐं स्कूल जे वाधारे तरक़ीअ लाइ कोशिशूं कंदासीं। ॿिए एज़ाज़ी महिमान खे सभु करण लाइ आवाज़ कयूं साईं प्रस्ताव सुनी त पाण खे जी बलत वधारे ऐं प्रस्ताव सुनी जनाब सदर साहब ऐं वेठल स्टेज सभु दोस्तो ऐं उस्ताद साहिबो ऐं प्यारा शागिर्द अस्सलाम वालेकुम। मूंखे अहिड़ा प्रोग्राम ॾिसी तमामु बेहद ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे जीअं त हीअ हिकिड़ी तइलीम जी तहरीक आहे हीअ हिकिड़ी शुरूआत आहे तइलीम जो आगाज़ आहे जेको असां 15-20 सालनि खां पोइ वरी ही माहौल ॾिठो आहे। जीअं असांजा दादा आऊं बि बेसिकली प्राइमरी टीचर ऐं रिटायर उस्ताद जो पुटु आहियां उन्हनि जे दौर में तइलीम जे लाइ एतिरी त जाखोड़ कई महिनत कंदा हुआ रातियूं फिटाईंदा हुआ ऐं शागिर्दनि खे बग़ैर मुआवज़े जे शाम जो बि टाइम ॾींदा हुआ। अॼु त असीं ट्यूशन ते था पढ़ायूं ऐं शागिर्दनि खां पैसा था वठूं। अॻे जा उस्ताद जन असांखे हिन मंज़िल ते पहुचायो उहे बेलालच हूंदा ऐं राति ॾींहुं महिनत करे तइलीम सां दिलचस्पी ऐं चाह कंदा। जीअं साईं मोहम्मद पढ़ल जे दौर में बि सेमिनार थींदा हुआ ऐं तइलीम ते बहस थींदा हुआ स्कूलनि जा मुक़ाबला थींदा हुआ ऐं साईं गुलाम शबीर खे मुबारकबाद ॾींदुसि त तव्हां हिकिड़ो पुराणो ऐं गुज़िरियल पीरियड रहियल जेको आहे तव्हांखे उजागर कयो आहे तालीम जी हिकिड़ी तारीख़ हलाई आहे। असां बि इन ॻाल्हि ते सोचूं था त इंशाअल्लाह जेकॾहिं प्रोग्राम असीं बि कराईंदासूं ऐं ॿियनि दोस्तनि खे बि चवंदुसि त अहिड़ा प्रोग्राम करायो जंहिंमें हिकिड़े स्कूल जो न पर 5 स्कूल गॾे मुक़ाबला कराया वञनि। ऐं मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे पंहिंजे तइलीम ऑफिसरनि खे ADO साहिब तोखे छो टाइम ॾिनो तूं तइलीम दुश्मन आहीं जे सॼण हुजी हा त गुलाम शबीर दावत ते तूं अची हा छो पंहिंजा प्रोग्राम छॾे शुक्रगुज़ार आहियूं साईं शमशाद जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जेके पंहिंजो टाइम थी आया आहिनि छो त वास्तेदार असांजो ADO साहिब असांजो हथ जो सुपरवाइज़र अहिड़े प्रोग्रामनि में अचे त असांखे ख़ुशी थिए ऐं हिन ॿारनि ते असरु पए त असांजा ऑफिसर बि असां सां संसियल आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि जो घणो टाइम वठणु नथो चाहियां ऐं ॿारनि खे मुबारकबाद थो ॾियां पुट या तव्हांजी महिनत आहे अॼु तव्हां हिन स्टेज ते डपिया आहियो पर ॿियो चकर ईंदो तव्हांखे को बि डपु कोन थींदो केरु बि वेठो हुजे स्टेज असांखे असांखे कान्हे का ख़ुदा चई ऐं पंहिंजे स्टाफ शादी खां दिलूअ जे मुबारकबाद ॾियां थो सभिनी दोस्तनि खे तव्हांजी महिरबानी जो असांखे हिन दावत में शरीक कयो अथव।